नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। खबरुनि जे सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, केठी बंदर में PS78 घोड़ाबारी के अॻूणे MPA हाजी अली हसन ज़रदारी तक जे अवाम सां जेकी वाइदा कया उहे सभु वफ़ा कया विया। ॻाढ़े शहर के मेन रोड जो कम तेज़ी से जारी हुअण सबबि रहवासियुनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो आहे। और हवाले सां तफ़सील ॾिसूं था गुलाम नबी ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। ॿुधाईंदा त PS78 घोड़ाबाड़ी के MPA हाजी अली हसन ज़रदारी इलेक्शन का पहिरीं जेको तक जे अवाम सां जेका वाइदा कया हुआ उहे पंहिंजा वाइदा जेका उन्हनि वफ़ा करे ॾेखारिया ऐं शहर जेके आहिनि तक में जेके रिकॉर्ड तोड़ जेके कम कराया आहिनि, रोड रस्ता पीअण जो साफ़ पानी बिजली समेत समूरा जेका कम जेका आहिनि उहे काफ़ी तादाद में जेके मुकमल थी चुका आहिनि। उन सां गॾोगॾु जेको शहरियुनि खे साफ़ पानी जेको उहो बि जेको मुहैया कयो वियो आहे। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त हिते जे शहरियुनि ऐं आम माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जा कहिड़ा वीचार। असांखे मेन रोड हेॾे केटी बंदर वारी साइड तां बि ठाहे ॾिनी, पानी में का तकलीफ़ कोन्हे। अली हसन ज़रदारी जी महिरबानी असांजे मथां। बरसातूं थींदियूं तकलीफ़ूं वॾियूं थींदियूं, इहो हुन वाइदो कयो त पक्का रोड असांखे ठाहे ॾींदो, बिल्कुलु पक्का रोड जहिड़ा हीअ ॾिस न। हाणे असांखे अॻियां ते 8 ॾींहं असांजो टायर कोन हलंदो, 8 ॾींहं टायर कोन हलंदो। हाणे अलाह जो शुक्र आहे हाजी अली हसन ज़रदारी असांखे सुठियूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, बहितरीन सहूलियतूं ॾिनियूं आहिनि असांखे। ये ॻाढ़े शहर जा रोडनि जे बावजूद भी सुठा कम थिया आहिनि ॿिया बि। असां शहर ॻाढ़े जा रहवासी तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं। असांखे अली हसन ज़रदारी साहब ॻाढ़े जे मेन रोड जो पेवर ब्लॉक लॻाए ॾिनो आहे ऐं मुख़्तलिफ़ गलियुनि में बि पेवर ब्लॉक लॻाए ॾिनो आहे। असांखे पहिरीं बरसातियुनि में असांखे तमामु घणी तकलीफ़ थींदी हुई ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह ॻाढ़े में जेको आहे सो कमु बहितर थियो आहे। पेवर ब्लॉक लॻो आहे, रोड रस्ता पक्का थिया आहिनि। असां इन तक जे साईं अली हसन ज़रदारी तमामु घणा मशहूरु आहियूं जिन असांखे रोड जो पेवर ब्लॉक लॻाए ॾिनो आहे ऐं गलियुनि जो बि तमामु बहितरीनु कमु थियल आहे। रोड जो पेवर ब्लॉक, गटर लाइन वग़ैरह इन्हनि जी सफ़ाई जो कमु, गलियुनि में बि तमामु गंद किचिरो हूंदो हुओ जेको उहो सफ़ाई थींदी आहे। हींअर तमामु बहितरीनु कमु थियो आहे। असांजे अली हसन ज़रदारी साहिब जा असीं तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि असांखे इहो कमु कराए ॾिनो आहे। पीअण जे पाणी जो बि मसइलो जेको आहे न तमामु बहितरीनु तरीक़े सां हल कयो। हाणे असांखे पीअण जो पाणी बि सही तरीक़े सां मिले, वाटर सप्लाई आहे ऐं ॿियो बोर वारो पाणी आहे, ॿई पाणी असांखे मिलनि पिया। असांखे ॻाढ़े शहर जो पेवर ब्लॉक ॾिनो, असांखे गलियूं पेवर ब्लॉक ॾिनियूं, असांखे पाणी सिस्टम ॾिनो, असांखे गटर ॾिनो। असीं शुक्रगुज़ार आहियूं असांजो मान वारो MP हाजी अली हसन ज़रदारी साहिब जा। असांखे पहिरीं मां काफ़ी तकलीफ़ हुई, बरसाति पवंदी, महीननि जा महीना ॻाढ़े में गटर बि माना गटर हूंदो रुॻो, माण्हू ठहियो पर गाॾियूं कोन हली सघंदियूं हुयूं। असांजो MP हाजी हसन ज़रदारी जीअं असांजे तक में आयो सुठा काफ़ी कम कराया आहिनि। हाजी अली हसन ज़रदारी जी कोशिशनि सां असांजे हिन PS78 में इलेक्शन खां अॻु जेके हुन वाइदा कया हुआ ऐं उहे पंहिंजा वाइदा हुन वफ़ा करे ॾेखारिया आहिनि। जीअं त तव्हां ॾिसो असांजे ॻाढ़े शहर जे मेन रोड जो पीवर जो कमु तेज़ीअ सां जारी आहे। इन खां अलावा ड्रेनेज जो कमु बि मुकमल थी चुको आहे ऐं जेके गटियूं आहिनि असांजूं उहे बि पीवर ब्लॉक थी चुकियूं आहिनि। ऐं उन सां गॾु जेको असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खे अपील कंदासीं त आईंदा इलेक्शन में बि असांजे हिन MP खे PS78 ते टिकट ॾिनी। जी नाज़रीन, जीअं त तव्हां हिते जे इलाइक़े वासियुनि जा वीचार ॿुधा, जॾहिं त हिते जे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त असांजे MP हाजी अली हसन ज़रदारी जेके इलेक्शन खां पहिरीं जेके माण्हुनि सां जेके तक जे अवाम सां जेका वाइदा कया उहे वाइदा हुन पंहिंजा वफ़ा करे ॾेखारिया। हुननि जो चवणु आहे त तक में जेके रिकॉर्ड तोड़ जेका हाजी अली हसन ज़रदारी साहिब जेका कम कराया हुननि जो चवणु त रोड रस्ता ऐं पीअण जा साफ़ पाणी बिजली समेत समूरा जेका कम जेका आहिनि उहे मुकमल कराया ऐं जेके कम रहिजी विया उहे कमनि जो कमु जेको उहो बि हलंदड़ आहे। हिननि जो चवणु त हिन वक़्तु जेको असांजे ॻाढ़े शहर जो जेको मेन रोड जो जेको कमु आहे उहो बि तेज़ीअ सां हलंदड़ आहे। कुझु ई ॾींहंनि में ई रोड जो कमु जेको आहे मुकमल थी वेंदो। हुननि जो चवणु त ॻाढ़े शहर जे जेके पाड़ा जेका आहिनि उन्हनि पाड़नि जो कमु जेको आहे जेको पेवर ब्लॉक जो उहो मुकमल थी चुको आहे। इन खां अलावा हिते जे इलाइक़े वासियुनि जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खां इहा घुर कई आहे त ईंदड़ इलेक्शन में बि जेको आहे हिन तक ते MP हाजी अली हसन ज़रदारीअ खे जेको मुक़ररु कयो वञे। जी कैमरामैन अली हुसैन ख़ासकेली सां गॾु गुलाम नबी ख़ासकेली, धरती TV, केटी बंद।